साईं तव्हांजो हिन वक़्तु जेका हुकूमत पेंशन ऐं जेको DRA ते कुझु तहफ़ुज़ात आहिनि उस्तादनि जा, उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? हथे ख़ाली ज़ुल्मनि सां लड़ंदासीं, लड़ण ॾिसिजो उमेदु आहे, यकीन आहे, खटींदासीं, कटण ॾिसिजो जबल ईंदा, जबलनि जा सीना ॾारे विझंदासीं, बहरहालत असीं मंज़िल ॾे वधंदासीं, वधण ॾिसिजो जीअं उस्ताद जीअं गश्ता असल में साईं त जेको मुलाज़िम हूंदो आहे उन वीचारी जेका सॼी सरमायो जमा पूंजी जेका ई हूंदी आहे उहा पेंशन हूंदी आहे। ऐं हीअ जेको सिंध गवर्नमेंट 31 जुलाई ऐं 6 अगस्त ते जेको पेंशन ते राताओ हयो आहे, धाड़ो हयो आहे, जेका पेंशन में डिडक्शन कई आहे उहा मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे। छाकाणि त जेको मुलाज़िम आहे उहो तव्हांखे ज़िंदगी जा 60 साल ॾेई थो छॾे। इन आसिरे ते सुभाणे मूंखे पेंशन मिलंदी ऐं आउं पंहिंजी बकाया ज़िंदगी गुज़ारींदुसि ऐं तव्हां अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा करे ऐं पेंशन में डिडक्शन करे बकाया हुनखे मिड़ई कुझु चंद पैसा ॾेई हुनखे रिटायर करणु चाहियो था। असांखे ख़बर आहे तव्हां IMF सां जेके मुआदा कया आहिनि जिन में तव्हां अॻिते हली पेंशन ख़तमु कंदा, पर असीं कंहिं बि क़ीमत ते तव्हांखे पेंशन ख़तमु करणु कोन ॾींदासीं। ऐं चंद माण्हू जेके पाकिस्तान में असेंबली जा जेके मेंबर आहिनि उहे हुई जागीरदार सरमाएदार ऐं उन्हनि कानून जो खज़ानो उन्हनि जा पघार 600%, 1000% वधनि था रातो राति, पर मिस्किन जेको मुलाज़िम आहे उन्हनि जो जेको DRA वफ़ाक़ वधायो उहो ॿ चकर माना बजट में वधी चुको आहे वफ़ाक़ जो, ऐं 1-2 चकर ॿियनि सूबनि में वधियो आहे। पर सिंध गवर्नमेंट इहो ज़ुल्म कयो आहे त 3 सालनि खां उहो जेको DRA जेको आहे सिंधी मुलाज़िम खे नथी ॾे। उन जे लाइ असांजो गश्ता ऐं जेको मुलाज़िम इतिहाद आहे जंहिंमें सिंध एम्प्लॉई अलायंस जेको असांजो आहे, जंहिंमें तक़रीबन सिंध जा सभई मुलाज़िम तंज़ीमूं गॾनि उन जे प्लेटफॉर्म तां जेको कराची में हिकिड़ो मेगा टेस्ट थियो, उन खां पोइ इस्लामाबाद में जेको सॾु हो एहतजाज जो जेको ॻाल्हियुनि ज़रिए कुझु ॾींहंनि लाइ मुलतवी थियो, हीअ एहतजाज असां शुरू न कयो आहे बल्कि कंटिन्यू आहे। ऐं मथां जीअं असांजो एहतजाज कंटिन्यू आहे त हिननि ॿियो असां ते वार कयो आहे सिंध हुकूमत त पेंशन में रिफॉर्म्स जे नाले ते हिकिड़ो कारो कानून आंदो आहे ऐं जेको मुलाज़िम दुश्मन कानून आहे ऐं मुलाज़िम जे हक़नि ते राताओ आहे। इन जे लाइ गश्ता सिंध जे हुकम ते अॼु सॼी सिंध में ब्लैक डे मल्हायो पियो वञे। असां पंहिंजे स्कूलनि ते कारा झंडा लहराया आहिनि ऐं उस्ताद बिरादरी पंहिंजे ॿाहनि में कारियूं पटियूं ॿधियूं आहिनि ऐं तदरीसी अमल जारी रखियो आहे। इहो असांजे मुतालबनि जे मंता ताईं इंशाअल्लाह जारी रहंदो। ऐं उनखां अलावा जेको CA जो इजलास आहे सिंध एम्प्लॉई अलायंस उहो 20 तारीख़ ते हैदराबाद प्रेस क्लब ते आहे ऐं उन में गॾियल तौर ते हिकिड़ो ऐलान थींदो तहरीक जो ऐं इंशाअल्लाह असांजी तहरीक कामयाब तरफ़ वधंदी ऐं सिंध गवर्नमेंट ऐं या पाकिस्तान गवर्नमेंट सम्झे थी त असां मुलाज़िम खे हिसनि में विराहे या मुख़्तलिफ़ जेके असां हिननि ते वार करे असीं मुलाज़िम खे हिसाईंदासीं, दॿाईंदासीं। उहो हू नथा दॿाए सघनि, मज़लूम ज़रूरु आहियूं पर असीं जजे तइदाद में आहियूं ऐं मज़लूम जॾहिं विढ़ंदो आहे त पोइ उहा जेका वेड़ हूंदी आहे ज़ालिम खे ॾुखी पइजी वेंदी आहे। इंशाअल्लाह हीअ जेका असांजी वेड़ आहे असांजे हक़नि जी वेड़ आहे, इंशाअल्लाह सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खे हिकिड़े ॾींहुं ॾुखी पवंदी। असां सभई सिंध जा मुलाज़िम इतिहाद में आहियूं, इंशाअल्लाह इहो इतिहाद पाकिस्तान लेवल ताईं बि नेठि हिकिड़े ॾींहुं ठहंदो ऐं कंहिं बि सूरत में जेको पेंशन रिफॉर्म्स जो नालो ॾेई जेको कारो कानून मरणु चाहिनि था उहो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। छाकाणि त असांजी ज़िंदगी जो कुल सरमायो पेंशन आहे, उहा असीं कंहिं बि सूरत ते छॾण लाइ तयारु न हूंदासीं। उन लाइ असांखे जानी माली कुर्बानी जेका ॾियणी पई इंशाअल्लाह कंदा ॾींदासीं। मरणो हर कंहिं माण्हू खे, पर ईअं न मरंदासीं साथी को ॿारनि ॿारे वेंदासीं का आग लॻाए वेंदासीं। जीअं उस्ताद